खबर मां पो फुल कतार गणे नेमत पौंदे पार बना गफल की मंगुजार थींदो अजर रौलेकार दीदी पूजा आयल पोकार पूजा कंहिंखे ते उते यार आणियो पंहिंजा भाई वार हादी सांझ क्या ते अमवार गणे नेमत पौंदे पार बना गफल की मंगुजार मुशरक लगे तो मौसरवार चवंदो कादर रबो अकार किथे मुंहिंजा भाई वार जंहिंखे कया ते रोज़ पोकार आकार पोकन आधार गणे नेमत पवंदे पार बाना गफल की मंगुजार तंहिंखां साईं कंदो सवाल पुछे न सघंदा पोका अगाल हूंदा अहिड़ीअ तकां ई बेयान कम कयाऊं जेकी काल दारो रोंदा उते ज़ाहिर रोंदा आज़ारोज़ार गणे नेमत पवंदे पार बाना गफल की मंगुजार लॻंदो क़यामत जो नगारो तुरंदो अमलनि जो तुराज़ो कंदो शिफ़ात शाह सोनारो जॾहिं क़यामत जो नगारो लॻंदो ऐं अमल जी तौर थींदी तॾहिं हर इंसान खे ॿिन्ही कांटे जे विच में उबियारियो वेंदो त कल्ह इएं न चइजे मुंहिंजे रब मूं ते ज़ुल्म कयो आहे उन ॾींहुं अलाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तां उते पंहिंजी उमतीअ फरमान बरदारे जी सिफ़ारत करे ईंदो लॻंदो क़यामत जो नगारो तुरंदो अमल जो तुरारो कंदो शिफ़ात शाह सोनारो उमत जो ते वरंदो वारो तादल वाजे ताबे एदार गणे नेमत पवंदे पार बाना गफल की मंगुजार उन उपाया कुल आलम अर्श ते वेठो ते ए बालम सौंपई अमानत सालम खणी त वरती इन ज़ालम बेअर्द कीन कयो बार गणे नेमत पवंदे पार बाना गफल की मंगुजार आसमान के इनकारी ज़मीन तंहिंखां कई ईज़ारी अल्लाह ताला जल शाणो करे अमानत तां जर पहिरीं सौंपे तरह तां आसमान के सौंपे पोइ ज़मीन के सौंपे सारी शइ तां अमानत ऐं खणण खां इनकार कयो आसमान अल्लाह वॾाओ ज़ारी के मुंहिंजा परवरदिगार आऊं तां तुंहिंजी अमानत खे खणी न थो सघां अल्लाह ज़मीन खे सौंपे तॾहिं ज़मीन इनकार कयो त मुंहिंजा रब मूं में अहिड़ी ताक़त न आहे इन अमानत खे आऊं खणी सघां उहा त अमानत अल्लाह जबल खे सौंपई तॾहिं जबल खणण खां इनकार कयो अल्लाह जॾहिं इंसान खे सौंपई तॾहिं न खयो ऐं अल्लाह चयो त इंसान तो चयो त ज़ालिम ॿियो केरु आहिनि जहिड़ी ताक़त वारी ज़मीन आसमान जबल जिन शइ खे न खयो इन शइ खे तो खणी लादे तेरे तो वॾो ज़ालिम उन पाया कुल आलम अर्श ते वेठो ते ए बालम सौंपई अमानत सालम खणी त वरती इन ज़ालिम बेल नकीन कयो बार गणे नेमत पौंदे पार बाना गफल की मंगुजार आसमानन के इनकारी ज़मीन तंहिंखां कई ईज़ारी जबल जुबश में पिया जारी तो अमानत सिर ते एदारी पंहिंजी क़ीमत पाण सवार गणे नेमत पौंदे पार बाना गफल की मंगुजार ऐं नाफ़रमान इंसान जॾहिं उन अमानत जो तोबार कए हाणे हुनजी तूं सवार कर थिए कॾहिं न अल्लाह तां जल शानो जी ताक़त उहे जी क़ौमे नाफ़रमानी के उन क़ौमे खे अल्लाह तां उन पारो पटे उन ॻोठे खे नास करे छॾियो तूं पर जेकॾहिं अल्लाह जे आका में जी नाफ़रमानी करी न त उदा मटाइण मथे ताक़त वारो ऐं तौजा पण निशान मटाए सघे थो अथव तुंहिंजी तारी ताद लॻे दिल या ख़ुदि तूं मूं बात साईं सुखी कढ सकरात पारो पार जो मूंखे फुल सिरात किरदा कटजी जत कुबार गणे इन नेमत पवंदे पार बाना गफल की मंगुजार तातम तोबा तुंहिंजी तारी दाता राया आऊं ॾे दुआरी वधियूं मुंहिंजूं बख़्श वारी खलकत में कज की मकवार हूंदा शर निज माण्हू आधार गणे नेमत पवंदे पार बाना गफल की मंगुजार वनिया क़यामत रोज़ साहब कादर जात कुल किताब आया जेकी नबी नवाब थोड़ा सुधियूं ॾियन सवाब बुरल देड़ा कल पार बुरल देड़ा कल पार गणे नेमत पवंदे पार बाना गफल की मंगुजार थोड़ा के दो सुलेमान हिकिड़े अल्लाह ते ईमान वञ वॾो नबी तमो निशान जेका पोइ बि नबूअत कान कलमे ते कयो कलब करार गणे नेमत पवंदे पार बाना गफल की मंगुजार हमदादी हजार बाब पढ़न सदा तू कम सवाब पाण पढ़े तो बरबाब
मोमिन के खास खताब पढ़न मलाइकता मोचार पैगंबर का पैरिया अपार अरब जी बुध तू अखबार मुल्क अरब में अरबी आयो आदि हिकमत सां हलायो मुल्क सजे तो बादल छायो रहमत जो रब में वसायो थरन मते सदकार पैगंबर का पैरिया अपार अरब जी बुध तू अखबार निज हकीकत नहीं यार सैयद के चाचा निज साल पुछा नबूत थानदार चौके चौतर फतेह चार सारे आदम कयो सीगार पैगंबर का पैरिया पार मुदरब जी तू अखबार ईसा का आमद ताय चेतो जसो कान का क्या मिटल लालत बुधन चाहे अथा तेरा मत चाहे आयो नबी तो नैन नठार पैगंबर का पैरिया पार मुदरब जी तू अखबार तीर संदोवा पियंदा आरत ते पुजो तेजी मूरत खाए उनके वेंदा उत कदो बुक जते बेदार पैगंबर का पैरिया अपार अरब जी बुध तू अखबार हरदा दारावा दाग ईंदल वेंदल जी इमलाक कून करण में वा बेबात छॾियो तपाए थाना ताग बदु अबरे में बद इतवार पैगंबर का पैरिया अपार अरब जी बुध तू अखबार सौ खुदान जा पुजारा जले कबे जा किनारा पूजा तारियूं ऐं तू तारा कंदा तवाब कपड़न दारा कीन थींदावा शर्म सार पैगंबर का पैरिया अपार बुध अरब जी तू अखबार मौत में जल को थियो अदारे कंदा पैदल वारू अणरात उड़म कोटींदा देगियूं चाड़े बन असां जे पियो मिज पाड़े ॾियन मज़ूरीअ ते पुछीगार पैगंबर का पैरिया अपार बुध अरब जी तू अखबार तक दिल जो दस्तूर रहमल कंदो रब कबूर तो तारा उड़म कोटींदा तक दिल पोइ हणी जले तरब जे जन तणी आया नबी वटर्द खणी माप कंदो तो कीअं धणी कोजा क्या तूं जे कमकार पैगंबर का पैरिया अपार अरब जी बुध तू अखबार कयो पोए काम लई कलाम दीन तवजो जन इस्लाम कदो तो तिन रब मनाम रब वटि वेझलो ॿियो वरियाम कंदो तो मालिक माप मयार पैगंबर का पैरिया अपार अरब जी बुध तू अखबार अरब जी जाइल ते उन्हीअ ज़ुल्म यादि थियला याद जी जती तेरी बोला जो पैगंबर करे आयो तरे करे गुनाह जे कमाए के चले अल्लाह ने नबी दर्द करिए असा जो रब सा के मार बकंदो या न कंदो जगे सत जो वाको चे तो लठड़ी मथे देख दे आयो अल्लाह या नबी मोदा जितना दुनिया करी तने जो ता बोल मार जाओ जैनो लेकर अल्लाह नबी ने रीत करे तो सबरी से निकल आओ सफर हुए उमेद मुझे घर पुटिया पैदा आते घर खूब लिखायो ये खबर जाओ जाओ मोल बार पैगंबर का पैरिया अपार बुध अरब जी तू अखबार औरत पंहिंजे भेण जे घर छॾे सागण सानी घर वॾी थी आई मिलण मगर पहुतदाओ फिल्म नजर आया मोहब्बत जी झलकार पैगंबर का पैरिया अपार अरब जी बुध तू अखबार मुझी घरे वारी ताण छोकरीअ खे कोठे पंहिंजे भेण जे घरे तां सागण छॾे आवे हिकिड़ी तहिड़ी छोकरी तां मां से मिलण आवे अरे तां मोनी खे ॾिस में मोहब्बत मूंखे आयमि हुन छोकरीअ में जा अर्ज़ करे त औरत पंहिंजे भेण जे घर छॾे तां सागण सां नीगर वॾी तई आई मिलण मगर पहुतल आऊं पियम नज़र आयमि मोहब्बत जी झलकार पैगंबर का पैरिया पार बुध अरब जी तू अखबार ॾिसम नियाणी मूं मोचारी सुहिणी सूरत हुई सोभारी भाऊ बेचारी ममता हमारी कई हकीकत सबका आसारी दिल दिला तो दे दिलदार पैगंबर का पैरिया अपार अरब जी बुध तू अखबार मुझी घरवारी चौथा ये ता छोकरी पाजी जाए लेकर तू दिला तो दे जिन के जिंदा छड़ी ने या न छड़ी ने होए ता केडी नियाणी मुंह निभाई एक दी मुके गैरत आई सीधो मुंहिंजो केर जमाई जीअरे पूरियां पंहिंजी जायत जो ज़मानो हो चए थो त केतिरा ॾींहं त मूं हुनखे खारायो हिकिड़ो ॾींहुं मूंखे घेरी दावे त हिकिड़ो ॾींहुं मुंहिंजो बि केरु जमाई थींदो इन करे अॻियां हुनखे दफ़न करे छॾियां हिनखे जहिड़ी दफ़न करे छॾियां के तॾहिं नियाणी मुंहुं निभाई हिकिड़ी मूंखे घेरी दावे थींदो मुंहिंजो केरु जमाई
जरी पूरिया पंहिंजी जाए जरा सां जो अॻे आहे ऐ व्यवहार पैगंबर खां पहिरियां अपार ॿुधर ॿुधी तूं अख़बार यानी के ॾेई कपिड़े मॾ कण वठी वञी खोटई मूं खॾा मिटी छॾे ते मूं तां अॾ पूरे में तंहिंजा पूरिया सॾा थी कोन वरियमि पोइ वीचार पैगंबर खां पहिरियां अपार ॿुधर ॿुधी तूं अख़बार ऐं अलाह जा नबी पहुता मूं हुनखे कोठई ऐं जंगल जे अंदरि वञी करे खॾ खोट मां जॾहिं कपिड़े मुंहिंजे ते मिटी पई थिए अरे तां हुन छोकिरीअ मुंहिंजे कपिड़े तां मिटी लाथे ते लेकिन मुंहिंजी तां दिलि अहिड़ी सख़्त हुई जे हुनखे जीअर खे खणी खॾ में पूरे मां काइम बादे मूं हुनजा सॾ बंदि करे छॾिया ऐं हू त अंदरि मूंखे पोकारींदी मिठे आवाज़ में वेई अलाह जे नबी जॾहिं ई भाको सो त अखी मुंहिंजा लुड़क जारी थी विया ऐं रुॻो ॿुधी करे आवाज़ ॿुधी करे अलाह जो नबी तां रोअण लॻो ॿुधी तां मुरसल मज़कूर रुनो घणो ते नबी तनूर हिकिड़ो दिलि जो ई दस्तूर रोमण कंदो रब गफ़ूर करे इन ॿिए ते बाजे प्यार पैगंबर खां पहिरियां अपार ॿुध अरब जी तूं अख़बार अलाह जे नबीअ जो त एॾी तो पथर दिलि खे कॾहिं थिए रब तां रोम न करे जेको इंसान ॿिए ते रोम नथो करे अलाह माण्हू ते रोम नथो करे पोइ अलाह जे नबीअ तां उहो सारो वाको थो हू जॾहिं सोए तॾहिं ॿिए असां ॿिए चयो ॿिए असांजे तिन जो वाको ॿुधाए त आया अलाह जा नबी असीं त गुनाह जूं घटिजूं अॼु तोड़ खणी ईमान आणियूं था जाहिलियत जे ज़माने में असां कम कया आहे हाणे चओ असांजो रब असांखे भला माफ़ करींदो या न करींदो पर अलाह तां रही में करी वे जॾहिं इंसान करे गुनाह जूं घटिजूं खणी अलाह जो ज़ात वटि अचे थो तॾहिं रब तां रही में करी हुनखे माफ़ करे छॾे थो हुन सां बि चयो ॿिए सां बि त नबी तनूर ॿुध हक़ीक़त सदा मौज़ूर अठ ॼाणियूं मुंहिंजूं मशहूर अठ पूरे में बेक़सूर पर कोन्हे ख़बर रचार पैगंबर खां पहिरियां आपार रब जी ॿुध तूं अख़बार हुन चयो त अलाह नबीअ मूंखे त 8 धीअरूं मिलियूं हुयूं अठो मूं धीअरूं पूरे छॾियूं भला मुंहिंजो रब मूंखे माफ़ करींदो या न करींदो हुन खां बाद चए थो हुई त सदम त हिकिड़ी धीअ सजण तां हुई त ख़ुशि थींदी सॼे वेठी वञी खूबी अबा वई अंदरि कंदी अथम तंहिंजो गम गुबार पैगंबर खां पहिरियां अपार ॿुध अरब जी तूं अख़बार हुन चयो त अलाह नबी 8 धीअरूं तां मूं ख़बर जे अंदरि जहिड़ियूं पूरियूं नोए खे तां मूं खूह जे अंदरि छॾाई हू त हुन खूह में अबा कंदी धाऊं कंदी हुई राति ऐं ॾींहुं हुनजो तां जेको धाऊं ऐं मूंखे जॾहिं दिलि मथे चढ़े पियो त बेहोश बणिजी वञा थो ऐं मुंहिंजे दिलि खे सुकून नथो अचे चौथे मुस्लिम ते ई ख़बर रखंदा हुआसीं 4 पथर अरे चौथे जो त अलाह नबी असीं त मुस्लिम की खणंदा हुआसीं 4 पथर ईंदा सुहिणा नज़र तॾहिं हिकजी पूॼा हुई मगर ते कंदा हुआसीं सोण तयार पैगंबर खां पहिरियां पार ॿुध रब जी तूं अख़बार मुस्लिम जा जिन दीन मञाऊं मुल्क तिन ते तंग कयाऊं दाता दिल खे दुख ॾिनाऊं अबज वञण जो होटल थियाऊं हिजरत कयाऊं ते थी तयार पैगंबर खां पहिरियां अपार ॿुध रब जी तूं अख़बार ओ में सलमा कई ख़बर अबज में वा तूं अमल अंदर फुल लही वियो कौबे ख़तर गमत थी वियो तो बूंदर वठी त तिन खे वियो पोइ खार पैगंबर खां पहिरियां अपार रब जी ॿुध तूं अख़बार एॾियूं जाइलतूं छॾे जिनी माण्हू ईमान तो तंहिंजे अरब जे कुफार तां ज़मीनूं तंग करे विधियूं ऐं तकलीफ़ूं ॾियण लॻा त अलाह जे नबीअ वटां मुस्लमान तां हिजरत करण जूं इजाज़त घुरी त अलाह जा नबी सारो मको तां मथे नी कुफार मका अॻु करे थो असांखे इजाज़त ॾिए असीं तां पंहिंजे ईमान बचाइण ख़ातिर मुल्क छॾे करे रवाना थी वञो अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरीं काफ़िलो रवानो कयो जंहिंमें अहिड़ो मर्द ऐं 4 औरतूं रवानियूं सयूं जंहिंमें अमीर उस्मान अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जमाई पण गॾो ऐं पंहिंजे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पीआरी धीअ बीबी रुक़या रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजे पीउ बीबी खदीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां हबज वञण जी इजाज़त घुरी हू तां कंहिं दुनिया घेरी अदा करे अबज विया न ते पंहिंजो वतन पंहिंजा घर ॿार सिर्फ़ अलाह जे दीन ख़ातिर छॾे करे रवाना थिया पंहिंजे पीउ ॾांहुं इजाज़त मिली तॾहिं रवानी थी वई जहाज़ जे अंदरि चढ़ी अबल वञी पहुता अबल में कई हालूं उते कटे वियो अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त हुन प्यारी धीअ जे वञण जो ऐं वतन छॾे परदेस धीअ जो त दुख सताईंदो रहियो मके मां हबज मां ईंदड़ मुसाफ़िर खां ॾींहं राति पुछाऊं कंदो हो त भला मुंहिंजी धीअ बीबी रुक़या ऐं अमीर उस्मान ॾिठा हुआ या न पोइ जॾहिं हुनजी सुहिणी ख़बर ॿुधंदो तॾहिं राज़ी ऐं ख़ुशि थी वेंदो पर अलाह जे दीन ख़ातिर बीबी खदीजा रज़ी अल्लाह अन्हा पंहिंजी हुन परदेस धीअ जूं
पुछाऊं कंदे कंदे मके जे गलीअ घटीअ में अलाह वटि वेंदी रही मगर हुन धीअ से ऐं ॾुखोयल धीअ से मां जी मुलाक़ात न थई। सीता मुंहिंजा अज़ीज़ो सारियूं ॾुख तकलीफ़ूं अलाह जे दीन खां तर हुयो। उकाओ माण्हू तैफ़ा ॾेई वज़ीर वठी तिल कैर कटे पगार ॾिवारी धर्म छॾे वापसि करियोसीं सभई धर्म जेका थिया ईंदार पैगंबर खां पहिरियां अपार रब जी ॿुध तूं अख़बार जिने वराणी उसामा वतन छॾे तिल ॾींहं थिया इजे त मुंहिंजे अची पिया आया हिते छॾे मुल्क ॿिया ते ॾींहं की पुछण लॻार पैगंबर खां पहिरियां अपार ॿुध रब जी तूं अख़बार आयो तिन कासद कोटण लाइ क़ैद गॾिजी सबक़ सलाह जवाब कहिड़ो ॾिजे ए भला सच संदो थियो ऐं अलाह कंदो पाणी कदे किनार पैगंबर खां पहिरियां पार रब जी ॿुध तूं अख़बार खुशाबादा उलमा ॻोल्हे वेठा निसारा किताब खोले ॿुधोसीं हू कीअं थो ॿोले या तुंहिंजी जा विदा चोले देरोना पोज़ारो कतार पैगंबर खां पहिरियां पार रब जी ॿुध तूं अख़बार हज़रत जाफ़र खे तकरीर प्यार में जाते दिल पज़ीर कुफर ऊंदाई में असीर सदर जाहिलत में जसीर बेदवासी बुत पूजार पैगंबर खां पहिरियां पार ॿुध रब जी तूं अख़बार कंदा ज़ुल्म तूं दारी परवाह पाड़े जी नदारी हेठे तोड़ी दर घुरदारी घणी बि गफ़लत गुनाहगारी भल तूं रब बदकार पैगंबर खां पहिरियां पार ॿुध रब जी तूं अख़बार ख़बर हुई के वियो ते खाई गदा घणी पचड़ पराई कान छॾे तूं का बुराई वाह तूं अहिड़ी मिंज मुंडाई त कर बदा ते कयो गलकार पैगंबर खां पहिरियां पार ॿुध रब जी तूं अख़बार मोकाए पंहिंजो मोकल पंहिंजो हिकु रसूल शरब सदको क़बूल अमानत असमत मिंज मक़बूल मारफत वादत जो उसूल पोइ बुत लई ही पहिरार पैगंबर खां पहिरियां पार ॿुध रब जी तूं अख़बार सेखारियाई सच जी ॻाल्हि अमानत जो ॾिने आवाज़ हिते मिलाइण जी मकान कंहिंजा अकल करियो पाए माल गुनाहगन खां थींदा अख़बार पैगंबर खां पहिरियां पार ॿुध रब जी तूं अख़बार फाल खाओ की यतीम चाहो औरत के मिसकीन हलो बतामन ते के पूजो रब के मुंहिंजो ज़मीन परवर सजो पाल समझो पालणार पैगंबर खां पहिरियां पार रब जी ॿुध तूं अख़बार बादशाह वटि कयाई बात फर्ज़ निमाज़ूं सदकार रखण रोज़ा ताईं रात फाल मुंहिंजा पण ॾियण ज़कात कयाई अमल सभु इदार पैगंबर खां पहिरियां पार रब जी तूं ॿुध अख़बार पोइ थिया तूं मुस्लमान आंदो अहमद ते ईमान कुफर शिरक सभु छॾिया तूं ताला रहमत निशान पोइ बहने कमल खां बेदार पैगंबर खां पहिरियां पार ॿुध रब जी अख़बार तंहिंखां पोइ ॾिनूं तकलीफ़ूं कौम असांजो ते अरीब गोड़ में गॾिजी पिया शरीफ़ थोरी त सारी ख़बर ग़रीब रुनो निजाते ज़ारोज़ार पैगंबर खां पहिरीं पार रब जी ॿुध तूं अख़बार सॼो ॿुधाए नबी त ईसा वांगर आहे हक़ीक़त जा वेठा लिकाए रुना पुना पोइ छॾियो पुसाए कयाऊं अंदरि में इक़रार पैगंबर खां पहिरियां पार रब जी ॿुध तूं अख़बार ॻाल्हि समूरी आहे घणी बादशाह खे वई वणी मुल्क जो आहियां आऊं धणी वापसि तैफ़ा वञो खणी छॾिया वासां की न आधार पैगंबर खां पहिरियां पार ॿुध रब जी तूं अख़बार चयो पोइ उमिरो सुभाणी करियां उन जी चई पुॼाणे ईसा ख़ुदा जो पुटु ॼाणी हक़ीक़त पोइ पुॼाई ॿिया त गणती मिजगार पैगंबर खां पहिरियां पार रब जी तूं ॿुध अख़बार ॾियो ईसा जो मूं आवाज़ मानो सजो थियो नेकनाथ चओ मुकाई मरियम नाथ पाक सगोरी कुआरी ॻाल्हि ॿुधी चाई बरक़रार पैगंबर खां पहिरियां पार रब जी तूं ॿुध अख़बार बादशाह खां ॿुधी ख़बर रीत ॾेखारियो ॾमर परवानाई मूं मगर सोन जो ॾींहुं